गुज़िरियल बारिशनि खां पोइ पुराणो जहांगीर पंप खां जेकी दरगाह हली आहे भरचूंडी शरीफ़ रोड वेंदी हुई मेलाज चौक तरफ़, उते मुसलसल 2-2.5 महीननि खां जेको आहे पाणी बीठल हुयो गोरे जेतिरो। हिन महिल जेको आहे उते वार्ड नंबर 12 जे आज़ादु उम्मीदवार जाम अब्दुल फ़ताह समय जो तरफ़ां जेको आहे मिटी विझराइण जो कमु शुरू आहे। हिन वक़्तु जाम साहब असां सां गॾु आहे, उन सां पुछूं था त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चए त ही रोड दरगाह हले भरचूंडी शरीफ़ जे नाले सां मनसूब आहे ऐं गुज़िरियल 2-2.5 महीननि खां जीअं तव्हां चई वियो सदाईं हिते पाणी बीठो हुयो ऐं असां अॼु विज़िट कयोसीं। पाणी कढाइण जी कोशिशि घणी कईसीं, कुझु निकितो बि आहे, टाउन वारनि खे सटको ॾिनोसीं, पर कुझु घरचण कोन निकिरे पियो। पोइ अॼु जेकी असां इहो ई सोचियो आहे हिन में मिटी विझाइजे 50-60 ट्रालियूं, हिन खे 2-3 फुट मथे कजे ऐं उनखां पोइ टपटाइल लॻाइजे, छाकाणि त रबीउल अव्वल जो महीनो भलारो सुभाणे खां शुरू आहे ऐं 12 रबीउल अव्वल जो जलूस बि हितां ई वेंदो आहे। तंहिंजे करे मुनासिबु सम्झोसीं त 12 रबीउल अव्वल जो जलूस हिन रोड खां ई वञे ऐं हे जेको काफ़ी वक़्त खां बदबूदार ख़राबु पाणी बीठो आहे इन मां असांजी जान छुटे। उनजे लाइ असां हीअ अॼु कमु शुरू करायो आहे। इंशाअल्लाह 12 रबीउल खां पहिरियों हीउ साफ़ु सुथिरो रोड थी वेंदो। दुकानदार हज़रात खे बि असां रिक्वेस्ट कई आहे जेका इनक्रोचमेंट कयूं वेठा आहिनि, पंहिंजे ॿाहिरों गाॾियूं बीहारियूं बीठा आहिनि, दड़ा मिटी जा कयूं वेठा आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कई आहे त पंहिंजो सामान हिकु पासे करो। राति असां रूसी ट्रैक्टर लॻाराए हे गंद कचिरो हे मिटी जेकी पिया इहा सारी असां साफ़ु करायूं, जीअं हिन रोड खे ख़ूबसूरत ऐं साफ़ु सुथिरो करियूं, जीअं भलारो जलूस जेको आहे असांजो हिन रोड सां अची सघे। असांखे इहो महसूसु थियो त हीउ तमामु घणो बिज़ी रोड बि रहे थो, दरगाह जे हिसाब सां बि मशहूरु आहे, ॿिया बि माण्हुनि जा लंग रस्ता आहिनि, छा त सारो शहर पाणी हेठि हुयो, पर हाणे माशाअल्लाह आस्ते आस्ते कवर थी वियो आहे सारो शहर ऐं ख़ुशूसन हीउ रोड तमामु ख़राबु लॻो पियो हुयो। असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झोसीं हिते मिटी सटरायूं, पाण बि कमु करायूं ऐं हिन खे टफ्टा लॻायूं ऐं हिन खे ख़ूबसूरत करियूं ऐं हिन खे सजायूं। शायदि मुंहिंजे महबूब जी ॼमण जो जेको जलूस आहे हितो ई वेंदो आहे ऐं उहो शानदार नमूने मल्हायूं। साईं तव्हांजो वार्ड बि हिते कोन्हे, पोइ बि तव्हां हिते हर जॻह ते मां सारी सिंध जो मालिक आहियां, मुंहिंजे लाइ वार्ड कोई अहमियत नथो रखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त इलेक्शन जे दौरान जाम अब्दुल फ़ताह समय जो साहब जेका ऐलानात कया हुआ उहा जाम साहब पंहिंजे हलफ़ खणण खां पहिरियों ई इहा कम जाम साहब स्टार्ट कराइनि। असांजो देरीना मसइलो सैनमा रोड जेको आहे काफ़ी मतिलबु कई सालनि खां वठी जेको आहे उते हिते दोस्तनि को जिन सैनमा नदी बि नालो रखियो त छा जेका जंहिं टाइम बरसाति थींदी उहो पाणी सां रस्तो भरियल हूंदो। उते न सिर्फ़ु रोड जो जेको आहे कमकार हली रहियो आहे बल्कि जाम साहब पंहिंजो हिकिड़ो नालो बि खटाए थो जेको इंशाअल्लाह ताला जॾहिं बि हाणे बरसातूं थींदियूं पाणी उहो निकिरी वेंदो। उनखां अलावा न सिर्फ़ु जाम साहब पंहिंजे वार्ड में 12 नंबर में कमु कराए थो बल्कि हे जेको रस्तो आहे तक़रीबन हिते तमामु वधीक जेको आहे त मतिलबु माण्हू गुज़र हितूं करनि था। मेलाज शरीफ़ जो जीअं महीनो आहे रबीउल अव्वल जो महीनो आहे, इहो जलूस जो रस्तो बि इहो ई आहे त हे पंहिंजो तक़रीबन ॾेर की शहर जी तक़रीबन जेकी आबादी आहे हिन रस्ते को गुज़र करे थी। त हाणे तव्हांजे साम्हूं जीअं ट्रैक्टर हलनि था, कमकार हले थो, इंशाअल्लाह ताला जेको आहे सुत ते रस्तो जेको आहे ठही वेंदो। इहा स्पेशल जेको आहे इहा क्रेडिट जेको वञे थो जाम अब्दुल फ़ताह समय जो साहब जो क्रेडिट वञे थो। सैनमा रोड हुजे, हे पंहिंजी भरचूंडी शरीफ़ रोड हुजे या ॿिया हाणे जेका मसइला मसाइल तव्हां ॾिसो पिया बरसातूं थियूं, मच्छर वबा, उनमें जाम साहब जेको पंहिंजो हस्पतालनि में जेको आहे इहा ताउन कयो डॉक्टर साहब या टेस्ट वग़ैरह हर हिसाब सां जाम साहब ओवरऑल जेको आहे न सिर्फ़ु तव्हां ॾिसो पिया न सिर्फ़ु ॾेर की शहर में बल्कि ओवरऑल जाते सैलाब जा हाणे मसइला मसाइल थिया उते जाम साहब हितूं पंहिंजो वञी उते निपहुतो। इहा स्पेशल जेको आहे क्रेडिट जाम साहब ॾे वञो त महिरबानियूं आहिनि, उन्हनि जे अचण सां असांजे ॾेर की जा जेको आहे मसइला मसाइल हल बहितरीनु कमु कयो आहे। ये सोशल माण्हू आहे ऐं इंशाअल्लाह असां दुआ कयूं था त सभु दोस्त असांजा मेंबर जीअं जाम साहब कमु करे थो पियो इन तरह फलाही कमु करनि त मां चाहियां थो असांजो ॾेर की शहर पेरिस थी वेंदो। अच्छा मुख़्तलिफ़ वार्डनि में ॿिया बि उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि पर नज़र सिर्फ़ु जाम अब्दुल फ़ताह अचे थो, इहा छा वजह आहे? सही जे करे त हीउ जाम साहब ख़ानदानी माण्हू आहे ऐं सोशल माण्हू आहे। सभु वधि में वधि हीउ जाम साहब बग़ैर कंहिं लोस बग़ैर कंहिं मतिलब जे हीउ कमु कंदो आहे। ॿिया दोस्तनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि त जेके मेंबर असांजा चूंडिजी आया आहिनि शायदि इन जे नक्श क़दम ते हलनि त ॾेर की शहर असांजो पेरिस थी वेंदो। ख़ासि करे असांजे ॾेर की जे लाइ जेको मसइलो आहे ड्रेनेज जो उहो मसइलो हल थी वञे त असांखे का तकलीफ़ न थींदी। 3 महीननि 2 महीननि खां पाणी बिठो शुक्र अदा कयो जाम साहब जो महिरबानी हुनजी
महिरबानी ॾाढा परेशान थिए अचण वञण रस्तो बस्तो कोन हुयो इन महिरबानी अलाह को अहिड़ा ॿिया ॿ टे माण्हू बि कमकार वारा हूंदा अलाह को उन्हनि खे वधी हयात ॾींदो रखियो जाम साहिब सां असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे कारोबार असांजो खुली वेंदो दुआ कयूंसि था महिरबानी अलाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असां जाम साहिब जो शुक्रिया अदा कंदासीं सभु खां वधीक ऐं तव्हां टीम जो बि शुक्रिया अदा कंदासीं तव्हां टाइम करे आयासीं छो जो असां जाम साहिब वटि 2-2.5 महीना जॾहिं बरसाति हले पई उन खां पोइ इहो जेतिरी बि हिते जी असांजा दोस्त दुकाननि वारा ॿिया गॾिजी करे जाम साहिब वटि वियासीं असां की असां सां इहो प्रॉब्लम आहे जाम साहिब असांखे चयो की बरसाति जीअं रुकंदी आहे असां तव्हांजो इहो मसइलो हल कंदासीं पोइ वरी जाम साहिब हाणे असांखे कॉल बि कई असांखे ॿुधायो बि सही की असां तव्हां वटि अचूं था इहो मसइलो असां ॾिसूं था जाम साहिब जीअं आयो बाबा दुकानदारनि खे बि असां कॉल ॿुधायोसीं की बाबा इहो मसइलो तव्हांजो सेटिंग करे ॾींदो रोड वग़ैरह बि आहे असांजी सदी कॉलोनी जी वॾी प्रॉब्लम बि वधि में वधि इहो बि हल थी वई असांखे बाईपास वञण जे लाइ प्रॉब्लम थी वञे पई ऐं सभु दोस्त असांजा हिन ॻाल्हि में वॾा ख़ुशि थी विया की बाबा इहो जाम साहिब जो हल्को बि न हूंदे जाम साहिब हिन जी फेवर कंदे असांखे हिन में सुठी मोट ॾिनी असांखे इहो रोड ठाराए ॾिए थो जेतिरो थी सघे थो पंहिंजी जेब मूं जाम साहिब पंहिंजो लॻाए करे असांखे पाणी बि कढाए ॾिनो आहे उन खां पोइ मिटी बि विझराए ॾिनो असां सां कमिटमेंट कई आहे जाम साहिब की मां हिन ते पेवर बि लॻाए ॾींदुमि सुठी ॻाल्हि आहे जाम साहिब एतिरो करे ॾिए थो असांखे दुकानदार बि जहिड़ा बेरोज़गार थी विया जंहिंजी हिते को माण्हू अचण जे लाइ तयारी न हुयो रोड रस्तो बंदि थी वियो हाणे जाम साहिब जो शुक्रिया अदा कंदासीं असां बि शुक्रिया अदा कंदासीं दुकानदार बि शुक्रिया अदा कंदा सदी कॉलोनी वारा बि शुक्रिया अदा कंदा पिया आहिनि ऐं जाम साहिब जो वधि में वधि असां शुक्रिया अदा कंदा पिया आहियूं महिरबानी तव्हांजी बि महिरबानी जाम साहिब जी महिरबानी मां शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजो जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया हुए दोस्त अक्सर चवंदा आहिनि त मुंहिंजी जदोजहद सिर्फ़ु मीं अब्दुल कॉलोनी लाइ हूंदी आहे इहा हक़ीक़त बि आहे पर तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां जॾहिं सभ खां पहिरें ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी उन्हनि में शहरी एक्शन कमेटी उन्हनि जे मशवरनि खे बाद में जोड़ियो वियो जंहिंजो सभ खां पहिरें मशवरो शहरी एक्शन जो मां बि ॾिनो सो मां बि उनजो हिकिड़ो मेंबर हुयुसि सो इन जे लाइ अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशी आहियूं दरगाह भरचुंडी शरीफ़ ही 12 रबीउल अव्वल ते ख़ूबसूरत हिकिड़ो पाकिस्तान जो अज़ीम तरीन हिकिड़ो जेको जुलूस हितो क्रॉस थींदो आहे ऐं उन जे क्रॉस थियण खां पहिरें ही रोड जेकी तमामु बरसाति हालत पोइते थी वई हुई जाम साहिब वारनि खे ऐं उनजी पूरी टीम खे अलफ़ता ट्रस्ट वारनि खे ऐं अलफ़ता जी पूरी टीम खे जस आहे जंहिं हीउ जेको अॼु हीउ कमु शुरू करायो आहे जंहिं ते भरा थिए थो इन खां पोइ प्योर बि लॻे थी असां तमामु इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं